अस्सलाम वालेकुम। संगत छा हाल आहे? ख़ुशि हो? अॼु को मैसेज मुंहिंजो निमाज़ जे बारे में आहे। हे सभिनी मुस्लमाननि भाइरनि जे लाइ मैसेज आहे मुंहिंजो। हे मैसेज मुंहिंजो ॿुधो ऐं अॻिते शेयर कयो, लाइक कयो, पंहिंजे कमेंट में राय बि ॾियो। हे मां पंहिंजी ज़िंदगी जो वाक़ियो ॿुधायां थो, हे तव्हां गौर ॾी ॿुधो। हींअर मुंहिंजी उमिरि तक़रीबन 40 खां मथे आहे। मां इन 40 सालनि में कराची कमुकारु कयुमि, पंहिंजे ॿनिनि जो कमुकारु कयुमि, महिनत कयुमि, दुबई वियुसि, उते महिनत कयुमि, माशाल्लाह सऊदी अरब आयुसि, हिते बि 8-10 साल थी विया आहिनि। हिते बि मुंहिंजो को बि माना सिस्टम ठहे ई न पियो। माना का शइ हिकिड़ी शइ सिधी कर त ॿी शइ माना रथी पई आहे। मिसाल तौरु पोइ मूंखे कमुकारु मिलनि कोन पिया। महीनो मिले पियो, 2 महीना वरी वेहा पियो, वरी 2-3 महीना कमु कयां त महीनो ॾेढ वेही वञा। माना रुॻो बसि माना खाइण में इन में पूरो बसि, वधीक सिस्टम अॻिते न पियो हले। निमाज़ मां असली कोन पढ़ंदो हुउसि ऐं हिकु त मां क़ुर शरीफ़ बि न हुउसि पढ़ियल। जेको आहे सो पोइ कंहिं दोस्तनि मूंखे ज़ोर रखियो त जेको आहे सो तूं निमाज़ सफ़ा कोन थो पढ़ी। मां चयो गुनाहगार आहियां, निमाज़ वाक़ई मां कोन थो पढ़ां। बिस्मिल्लाह करे निमाज़ पढ़ त इनशाला तुंहिंजे हर कम में बरकत थींदी, रिज़्क़ रोज़ी में बरकत थींदी। इनशाला जेको बि तूं चाहींदे इनशाला सभु कुझु तुंहिंजो पूरो थींदो। 5 वक़्तु निमाज़ पढ़। अदा मां बिस्मिल्लाह करे दोस्तनि जो चवणु वरितमि, अलाह हुन दोस्तनि खे बि जन्नत नसीब कंदो। मां निमाज़ मंझंदि खां माना मंझंदि वारी निमाज़ खां मां शुरूआति कई इनशाला। सो कुझु टाइम मां 5 वक़्तु पढ़ियुमि। पोइ हाणे केॾीमहिल 5 वक़्तु मां नथो पढ़ी सघां। सुबुह जो कोन था थो निमाज़ जे बारे में कूड़ कहिड़ो हणे। पोइ केॾीमहिल मंझंदि जो जा 3 पारी जो जा वरी सिजल थियारी वारी पढ़ंदो आहे, जा सोमाणी वारी, माना 5 वक़्तु नथो पढ़े। ऐं मां माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जे नाम जो सदको वञा, मुंहिंजे हिन उमिरि में मां कॾहिं बि एतिरो को ख़ुशि न थियुसि। ऐं मां सॼी उमिरि कमायसि, कुझु न थियो। सऊदी दुबई कमायोसीं, न को ॻोठु प्लाट वरितोसीं, न का को अहिड़ी का शइ कईसीं। अल्हम्दुलिल्लाह 2-3 साल मां निमाज़ में जॾहिं को शुरू थियो आहे। हाणे त मां 5 वक़्तु कोन थो पढ़ां, कूड़ करणो, पर पोइ बि मां पढ़ंदो आहियां। मंझंदि जो जा 3 पारी जो केॾीमहिल बि टाइम मिलंदो आहे। पंहिंजी सुस्ताई हिकिड़ो शैतान। सो निमाज़ वॾो बरकत वारी शइ आहे। ऐं अलाह को तव्हां घुरो, जेकी बि शइ माना तलब करे, इंसानु केरु कंहिंखे केतिरो ॾींदो। चवंदा आहिनि त सियाणा चवंदा आहिनि त जेको आहे सो मां हिकिड़े मौलवी साहिब जी तक़रीर ॿुधी, जे लूणु खुटे त लूणु बि अलाह को घुरो, पोइ कंहिं वसीले सां तव्हांखे इंसान जे ज़रिए तव्हांखे उहो ॾींदो। सो मां जेकी बि शइ हूंदी आहे अलाह को घुरंदो आहे। अलाह जे हथ में हर शइ। इंसान खे छा थो ॾेई सघे। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेका बि ॿाहिरि असांजा परदेस में आहिनि, कई साल थी विया अथनि, वेठा आहिनि वांदा की निमाज़ कोन था पढ़नि। इनशाला तव्हां निमाज़ पढ़णु शुरू कयो, इनशाला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत पवंदी। इनशाला हर कमुकार में तव्हांजी बरकत पवंदी ऐं दोस्त संग साथ में बि तव्हांजी इज़त थींदी। छाजे करे निमाज़ मां पहिरियों पाण ईअं ई सोचींदो हुउसि, यार बसि निमाज़ कोन था पढ़ूं, सुस्ती में शैतान। हाणे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे रब जे नाम जो सदको वञा। बसि गंज आहे, जेको नसीबु आहे बसि अलाह जे सदको वञा। निमाज़ में हक़ीक़त आहे, बरकत आहे। निमाज़ पढ़ूं था, पीउ माउ जे लाइ दुआ घुरूं था। अदा मसलन असांजे वाल साहिब खे जन्नत नसीब करे। हर निमाज़ में मां उनखे ॾाॾे ॾाॾी खे, नाने नानी खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे पूरी मुस्लमान उमत खे दुआ कयूं था। उन्हनि जे सदके माना असांजो बि भलो थिए थो। सो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त जेका बि परदेस में ॿाहिरि आहिनि, कंहिंखे कमुकारु आहे न आहे, निमाज़ पढ़ो, दुआ घुरो, इनशाला तव्हांजा ॿेड़ा ई पार थींदा। हे मां छाजे करे पंहिंजी हक़ीक़त थो कयां, मां हे वीडियो जे हिसाब सां नथो भरियां। इहो जंहिं मूंखे निमाज़ से हिराए, मां उनजो शुक्रगुज़ार आहे। उहे बि अलाह कंदो जन्नत नसीबु थींदा। उन्हनि जे सदके मूंखे बि जन्नत नसीबु थींदी, असांजी फैमिली खे, पूरे मुस्लमान खे नसीबु थींदो। सो मुंहिंजो इहो ई मैसेज आहे। महिरबानी करे हिन मैसेज खे शेयर कयो, वधायो अॻिते, सभु कंहिंजो भलो थिए। ऐं कंहिंजे बारे में बुग़्ज़ दिलि में न रखो। वधीक वीडियो सवाइ थियो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह तव्हांखे आबाद कंदो। सलाम सभिनी खे।